मुल्क में महंगाई जो जिन बोतल का बाहर निकतल है। न्याज़ी सरकार में जिते बिन आम वाइपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि, उते सब्जियुनि ऐं फ्रूट जा अघ बि आसमान सां ॻाल्हाइनि पिया, जंहिं करे मिसकीन माण्हू ॿिनि वेलनि जी सब्जी खाइण खां बि कासिर बणियल आहे। महंगाई मिसकीन ऐं मज़दूर तबिके जी चेल चिॿी करे छॾी आहे। उन सिलसिले में आम शहरी जो चवणु हो त गरीब माण्हू छा खाए। मां इमरान खान को सवाल कयां, गरीब माण्हू खाए छा? आख़िर आलू महंगो, टमाटर महंगो, छा खाऊं असां? ॿुधाओ, 300 रुपया असां ॾियारी कमाऊं था, 300 में असां 150 जी सब्जी खाऊं, भला बुख ते सब्जी रुखी खाऊं? हर शइ महांग थी वई आहे। पहिरें सब्जी जो को रेट घटि हुयो, हाणे उन्हनि जो ॿीण ते रेट आहे, टीण ते। फ्रूट हाणे वठणु आया आहियूं, ॿारनि जी ज़िद हुई त हफ़्ते में वठंदा आहियूं असां। भाऊ पहिरें असां अॻी गवर्नमेंट में वठंदा हुआसीं, सूफ़ जेको 50 रुपए 30 रुपए किलो हूंदो, उहो हाणे असांजी 150 रुपए 100 रुपए ईअं हले थो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि। जॾहिं कोई गवर्नमेंट आई आहे उन ॾींहं खां वठी तव्हां ॾिसो त सब्जियूं एतिरियूं त महांगियूं थी वियूं आहिनि, दाल एतिरी महांगी आहे, फ्रूट एतिरो महांगो आहे। ग़रीब माण्हू जेको 500 रुपया मज़दूरी, माण्हू जेको मज़दूर आहे, जेको तगारी सॼो ॾींहुं खड़े थो, मज़दूरी करे करे 600 रुपया उनखे मिले थी, त उहो 3 वक़्त जी मानी बि नथो खाई सघे। अटो जेको आहे 100 रुपए किलो, खंड जेकी आहे 120 रुपया किलो। फ्रूट विकिरो कंदड़ दुकानदार जो चवणु हो त दुकानदार कंहिं जो बि आहे न हथ में न हूंदो आहे, इहो जेको आहे न मतों जो हिसाब किताब आहे। सन में अगरि गवर्नमेंट खे इन शइ ते कंट्रोल थियल खपे त मार्केट में बाक़ाइदा अचे ऐं मार्केट में इन शइ खे कंट्रोल करे। अगरि सस्तो करे त बाज़ार में जेको न सस्तो फ़रोख़्त थींदो, ऐं महांगी मिलंदी त लाज़मी दुकानदार बेचारा पंहिंजो किसन बंदि न भरंदा, हेॾा नुक़सान त न कंदा। न्याज़ी सरकार के घुर्जे त इक़्तिदार खां अॻु कयल ॻाल्हियुनि ते अमल करे मुल्क में महंगाई ख़त्म करे त जीअं ग़रीब ऐं मज़दूर तबिको ॿिनि वेलनि जी मानी पेट भरे खाई सघनि। कैमरामैन फरहान अली खोसो, आमिर अली पावर सां ज़ैन सर्की, सिंध टीवी न्यूज़, जेकबाबाद।